खान बहादुर काला पूछे पियो त मल्हार जी शादी कॾहिं थो करी? अला साईं सब कुछ त ॾिनो अथई, पोइ देर छो पियो करी? साईं धणी बख्श भला राजपूत ॾेखारियो जल्दी निकाह जे लाइ। धणी बख्श चयो त असां दाज ॾावण छोकिरी जो ठाहे वेठा आहियूं, सिर्फ देर कई आहे त छा मुराद वारनि कई आहे। अब मल्हार तुंहिंजो भला छा ख्याल आहे? मां छा चवां, तव्हां ॿई वॾा आहियो, जेको तव्हां फैसलो कयो मूंखे क़बूल आहे। हिन खां छा थी पुछी मेरू, ही त चवंदो मुंहिंजी हींअर ई शादी करायो। बाबा साईं मां तव्हांखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुधायां, हाणे मूंखां इंतज़ार बिल्कुलु कोन थो थिए। कयूं था, तुंहिंजो बिलो फिकर न कर। साईं मल्हार सां गॾोगॾु छोकिरी चांडोकी जो बि कुझु सोचो। बाबा साईं आऊं नथो चाहियां त हिन शेरोज़ ख़ान सां अदी चांडोकी जी शादी थिए। मां हिन शादी जो सख़्त खिलाफ़ आहियां। खिलाफ त मां बि आहियां पुट, पर खान बहादुर जे साम्हूं मां हिम्मत न करे सघियुसि। साईं हाणे मल्हार पुट अची वियो आहे, हाणे पंहिंजो पाण खे कमज़ोर न समझो। खान बहादुर ज़बरदस्ती कंदो न त हथियार हलाइण मूंखे बचनि था, ऐं चांडोकीअ खे मां पंहिंजे हथनि सां तरबियत ॾींदसि हथियार हलाइण जी। अहिड़ी नौबत बि कान आई आहे मेरू, सब्र कर। मां ते पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे तरीक़े सां गुज़ारे वेंदुसि, जंहिंसां सयार पंहिंजी हयाती खतरे में न हुजे। मूंखे न अचे हिते चङो आहियां, जहिड़े हाल में आहियां सही आहियां। चिबड़ खान तूं घबरा न, सालिया खां मूं फोन नंबर वरितो आहे ऐं पोइ तोखे जेकी हिदायत करणी आहे न करे वठीसि। त पोइ इहा ॻाल्हि कल्ह करी आहे न। चिबड़ खान कई हम ॻाल्हि वार पुट साले बानू ऐं गुलाम रसूल खे बि मूंसां ॻाल्हाए सघियो हुई, वरना आहे उन खां काली कान आई आहे। यार हिन जो त नंबर ई बंदि आहे, शायदि पुलिस जे ट्रेसिंग ऐं ख़ौफ़ जे करे हुन बंदि करे छॾियो आहे। बहरहाल तूं परेशान न थी, मां हुन सां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि ऐं तुंहिंजो न्यापो ज़रूरु ॾींदोमांसि। वारो कर ॾाढा वारो कर, जेकॾहिं साले जो आवाज़ मुंहिंजनि कननि ताईं पहुची वञे त मां नओं भलो थी वेंदुसि। यार मां नओं भलो थी वेंदुसि। चिबड़ खां औलाद जी मोहबत बि अजीब थींदी आहे, ऐं हू जॾहिं पंहिंजे औलाद खे ॾिसंदो आहे न त घणो ख़ुशि थींदो आहे। सही तो चई दादा, सही तो चई। चिबड़ खान रब करीम उहो ॾींहुं ज़रूरु कंदो जो तूं पंहिंजे बचड़नि सां ज़रूरु मिलंदे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।